साथियो, जीए सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सभिनी सिंधियुनि खे जीए सिंधी ॿोली। अॼु हिकु इंतिहाई अहम मौज़ूअ सां अव्हां जे साम्हूं आहियां। अॼु जो मौज़ू आहे नाकामी। नाकामीअ जो उहो कहिड़ो वॾो सबबु आहे जेको असीं चाहियूं त उनखे पाण ई ख़तमु करे सघूं था ऐं कामयाबीअ तरफ़ वधी सघूं था। असीं नाकाम छो आहियूं, उन जा सबब कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि सबबनि खे कीअं असां ख़तमु करे सघूं था जो असां कामयाबी जी तरफ़ वञी सघूं। उन ते ॻाल्हाइण खां अॻु में अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त असांजो हीउ चैनल स्ट्रगल एंड सक्सेस सब्सक्राइब कयो ऐं भरिसां लॻल घंटी वारे आइकन खे, बेल आइकन खे क्लिक कयो त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो अव्हां ताईं सभ खां अॻु में पहुची सघे। वॾी महिरबानी। नाकामीअ जो सबबु या नाकाम छो आहियूं, उन ते ॻाल्हाइण खां अॻु में हिकिड़ी नंढड़ी कहाणी तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। हिकु नौजवान ठही संभरी कंहिं मेले में वियो ऐं मेले में ॾिठाई त उते हिकिड़ी अनाउंसमेंट पई थिए त हिन टकरीअ ते जेको पहुचंदो ऐं हीउ झंडो वञी हुन टकरीअ जे चोटीअ ते खोड़ींदो, उनखे 1000 अमेरिकन डॉलर US डॉलर इनाम तौरु ॾिना वेंदा। काफ़ी नौजवान तयारु थिया। हिन बि सोचियो त मां बि पंहिंजी क़िस्मत आज़मायां ऐं मां बि जेकर हिन टकरीअ ते पहुची वञा त 1000 US डॉलर कमाए सघां थो। सो काफ़ी नौजवान शुरू थी विया, टकरी ते चढ़णु शुरू थी विया। टकरी ॾाढी ॾुखी हुई ऐं उन्हनि जा पेर तिरकण लॻा, के किरण लॻा, के कीअं थियण लॻा। हेठां काफ़ी माण्हू हुया जेके उन्हनि खे आवाज़ ॾेई रहिया हुआ त ॾाढी मुश्किल पंधु आहे, टकरी ॾाढी अणांगी आहे, उन करे तव्हां मथे न चढ़ी सघंदव। 1000 डॉलर जे करे पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में न विझो, वापसि अचो, मोटी अचो। उन हवाले सां काफ़ी नौजवान जिन इहे आवाज़ ॿुधा ऐं पाण बि सोचियऊं त वाक़ई टकरी ॾाढी मुश्किल आहे, रस्तो ॾाढो ख़राबु आहे, मथे वञणु ॾाढो मुश्किल आहे, इंतिहाई नामुमकिन जी हद ताईं मुश्किल आहे, त उहे वापसि मोटी आया। 7-8 नौजवान अहिड़ा हुया जेके हिमत करे अॻिते वधंदा रहिया, जिन मां 5-6 जेके हुया अधु मंज़िल पंहिंजी पार करे चुका हुया ऐं उन्हनि बि जॾहिं ॾिठो, थकिजी पिया ऐं ॾिठो त अञा टकरी अञा मथे आहे, पहुचणु मुमकिन कोन्हे को, त उन्हनि मां बि काफ़ी लही आया। बाक़ी 2 नौजवान हुया जेके हलंदा पिया विया ऐं पंहिंजी मंज़िल खे क़रीब थींदा पिया विया। त उन मां हिकिड़े दोस्त जो वरी पेर तिरकी पियो ऐं थोरो हेठि ढरकी आयो, जंहिं करे खेसि वरी हेठां आवाज़ अचणु लॻा त अड़े बाबा, ज़िंदगीअ खे जोखिम में न विझो, लही अचो ऐं मथे तूं वञणु मुश्किल आहे, तव्हां लही अचो। त हुन बि सोचियो त वाक़ई सही था चवनि ऐं हू वापसि मोटी आयो। पर हिकिड़ो नौजवान जेको मेलो घुमण जे शौक़ में आयो हुयो, उहो लगातार वधंदो रहियो। पेर तिरकनि पिया, किरे पियो, वरी पाण खे संभाले पियो ऐं आस्ते आस्ते नेठि वञी हू पंहिंजी मंज़िल ते पहुची वियो ऐं उन वञी पंहिंजो झंडो खोड़ियो। जॾहिं उहो नौजवान पंहिंजे मंज़िल ते पहुतो ऐं झंडो चोटीअ ते खोड़े वापसि वरी आयो, हेठि मजमूए में जेके बि मौजूदु हुया सभु हैरान परेशान हुया त हेतिरा नौजवान, हेतिरा सर्कस तयारु थिया त हू इन चोटीअ खे सर कंदा ऐं चोटीअ ते वञी झंडो लॻाईंदा ऐं इनाम हासिलु कंदा। सभु वापसि अची विया, पर हीउ मुसलसल वधंदो रहियो। कंहिं महिल बि अहिड़ो को बि मौक़ो न आयो जिन पोइते ॾिठो हुजे, पोइते ॾिसी ऐं वापसि मोटण जो सोचियो हुजे त हिन जे साम्हूं छा हुयो, हिन जे दिमाग़ में छा हुयो। सभु जेको आहे सो इन पोज़ीशन में, इन सोच में हुया त हू वापसि अचे त हिन खां पुछिजे त हुन जे ज़हन में छा हुयो जो हुन इहो एॾो अड़ांगो सफ़रु तइ करे वरितो। जॾहिं हू वापसि आयो ऐं हुन खां पुछियो वियो त सभु तोखे हेठां चई रहिया हुया त तूं किरी पवंदे, तूं मुसलसल किरी बि रहियो हुएं, वरी पाण खे संभाले रहियो हुएं,
ऐं तुंहिंजा पेर तिरकी रहिया हुया, थड़की रहिया हुया, पर तूं मुसलसल अॻिते वधंदो रहे, त तुंहिंजे ज़हन में छा हुयो, तुंहिंजे मक़सदु छा हुयो? हुन चयो त मां त तव्हांजो कंहिंजो बि आवाज़ु हेठां कोन ॿुधो, छो त मां ज़ोर सां ॿुधंदो आहियां। मां नंढे हूंदे खां वठी ॿोड़ो आहियां ऐं नंढा आवाज़ न ॿुधी सघंदो आहियां, या जेकॾहिं को मुंहिंजो साम्हूं न हूंदो आहे त मां उनजी ॻाल्हि न सम्झी सघंदो आहियां। त असुलु मक़सदु इहो छा हुयो? इन कहाणीअ जो असुलु मक़सदु आहे त हुन पोयां आवाज़ ॿुधाई कोन, त हू छा चई रहिया हुया, नेगेटिविटी, नाकारी जेके जुमिला हू चई रहिया हुया त तूं किरी पवंदे, हीउ ॾाढो मुश्किल आहे, हू ॿुधी कोन रहियो हुयो। हुन जा कन अॻ में ई बंदि थियल हुया। असां बि जेकॾहिं पंहिंजे आस पास में रहंदड़ माण्हुनि जा नाकारी जुमिला ॿुधी अणॿुधा करे छॾियऊं, त असांखे पंहिंजी कामयाबीअ खां केरु बि रोके नथो सघे। जॾहिं बि तव्हां पंहिंजो टारगेट कयो था, जेकॾहिं टारगेट जेको आहे सो सिलेक्ट कयो था ऐं उन टारगेट ते पहुचण जे लाइ हिकिड़ो रस्तो अख़्तियार कयो था, त उन रस्ते में तव्हांखे इंतिहाई तकलीफ़ूं ईंदियूं। कंडा बि हूंदा, पथर बि हूंदा, हमवार रस्तो बि हूंदो, पर जेकॾहिं तव्हां मुसलसल हलंदा रहियो ऐं पंहिंजे टारगेट ते नज़र रखियव, अखि रखियव, पंहिंजी मंज़िल ते अखि रखियव, उनखे जेको आहे सो हेॾे होॾे न कयव, त पोइ तव्हां पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदव ऐं तव्हांखे केरु बि रोके नथो सघे। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे मक़सद ते पहुचण जे लाइ ॿियनि जूं सलाहूं वठंदव, ॿियनि जे सलाहुनि ते हलंदव, ॿियनि जा नाकारी जुमिला ॿुधंदव, त पोइ तव्हां कॾहिं बि कामयाबु थी कोन सघंदव। असीं कॾहिं बि कामयाबु थी कोन सघंदासीं। उन लाइ बहितरु आहे त पंहिंजो विज़न क्लियर कयो। सभ खां पहिरीं त पंहिंजो विज़न क्लियर कयो त असांखे करिणो छा आहे। जेको करिणो आहे त पोइ उन ते बिल्कुलु हठीले ॿार वांगुरु हठु ॿधी बीह रहियो त इहो असांखे करिणो ई आहे, त पोइ असांजी कामयाबी कॾहिं बि नाकामीअ में तब्दील कोन थींदी। जाखोड़ ई इहो हिकिड़ो अख़र आहे या लफ़्ज़ु आहे जंहिंखे असां पंहिंजे ज़हन में विहारे छॾियऊं त असांखे हमेशह जाखोड़ो आहे, मुसलसल जाखोड़ो करणी आहे ऐं कॾहिं बि चुप करे न विहणो आहे, त पोइ असीं हमेशह कामयाबु रहंदासीं ऐं कामयाबु थींदासीं। जीअं छा साईं फरमायो आहे त सुते न सरंदी आहे कर पचार पिरीअ जी, विहामी वेंदी आहे घणा हणंदे हथड़ा। या अॻिते हली ॿियो शेर आहे त ततीअ थधीअ का कान्हे वेर विहण जी, मतां थिए हूंदा पेर न लहे पिरीअ जो। त जेकॾहिं असां आसिरे में रहंदासीं, इंतज़ारु कंदा रहंदासीं ऐं सिजु लही वियो, ऊंदहि थी वई ऐं पिरीअ जो पेर न लधो, मंज़िल असांजी जेको आहे उहो असांखां हेॾे होॾे थी वई, रस्तो असांजो गुम थी वियो, त पोइ असां मंज़िल ते पहुची कोन सघंदासीं ऐं सदाईं राहनि में भटकंदा रहंदासीं। उनजे करे जाखोड़ ऐं उनखां अलावा सभ खां अहम जेका शइ आहे उहा आहे, जेको नाकामीअ जो वॾे में वॾो सबबु बि आहे, त ॿियनि जी ॻाल्हियुनि ते कनु न ॾियो। पॉज़िटिव ऐं हाकारी सलाहूं जेके तव्हांखे मिलनि थियूं उन ते ज़रूरु ग़ौर कयो। नाकारी ऐं नेगेटिव जुमिला ऐं सलाहूं जेके आहिनि उहे ॿुधी अणॿुधी करे छॾियो, त तव्हांखे कामयाबीअ खां केर बि रोके नथो सघे। जेकॾहिं तव्हांखे हीअ नंढड़ी कहाणी तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण में को बि किरदारु अदा करे, त इहा असांजी वॾी कामयाबी लिखबी। वीडियो जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे लाइक कयो ऐं शेयर करियो, त जीअं घणे मां घणे सिंधी इन मां लाभ हासिलु करे सघनि ऐं पंहिंजी ज़िंदगीअ बाबति सोच वीचार करे सघनि। वॾी महिरबानी। जीए सिंध, जीए सिंधी ॿोली।